अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सामूंडी बेड़ो ईरान तरफ़ वधी रहियो आहे। उम्मीद आहे त ईरान असां सां डील करे वठंदो। जून में ईरान जी एटमी सलाहियत ख़त्म करे छॾी हुई। तकरीब खे ख़िताब कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त अमरीका हिन वक़्तु सीड़पकारनि लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। असां विच मुदे वारियूं चूंडूं हारायूं त अमरीका घणो कुझु विञाए विहंदो। अमरीका जी धमकियुनि बाद ईरान पारां फौजी मशक़नि जो ऐलान। पासदारनि इनक़िलाब चयो आहे त अमरीकी जहाज़ ईरान जे हदनि में आया त हमलो कंदासीं। जंग जो फ़ैसिलो मैदान में थींदो। सऊदी अरब ईरान ख़िलाफ़ पंहिंजूं ज़मीनी या फ़िज़ाई हदूं इस्तेमाल थियण न ॾींदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी ईरानी सदर खे ख़ातिरी। ॿिन्हिनि अक़वामनि विच में टेलीफोनिक राब्तो। खिते सूरत हाल ते ख़याल जी ॾे वठि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त तहरान जंग रोकण वारे हर क़दम जी आजियां करे थो। भारत में जहाज किरी तबाह। महाराष्ट्र जे नायब वज़ीर आला समेत 5 ॼणा जल शिकार। महाराष्ट्र रियासत जे ज़िले पूनी में चार्टर्ड जहाज हंगामी लैंडिंग दौरान किरी तबाह थी वियो। जहाज में नायब वज़ीर आला अजीत पवार, उन जा 2 दोस्त ऐं अमले जा 2 माण्हू सवार हुआ। भारतीय मीडिया मूजिब जहाज में सवार को बि माण्हू ज़िंदा नाहे बची सघियो। हादसे जो सबब अञा मालूम नाहे थियो। जांच शुरू कई वई आहे। तहरीक इंसाफ चेयरमैन बैरिस्टर गौहर खान बानी पीटीआई सां मुलाक़ात कराइण जी आछ जी तरदीद करे छॾी। बैरिस्टर गौहर चयो आहे त न हुकूमत ऐं न ई जेल अख़्तियारनि तरफ़ां मुलाक़ात जी आछ कई वई। उन करे कंहिं सां गॾु वञण या न वञण जो सवाल ई पैदा नथो थिए। हिन बयान में वधीक चयो आहे त बानी पीटीआई जे हवाले सां इत्तलाई ख़बरूं संजीदा नोयत जूं हूंदियूं आहिनि। शेख वकास पारां तरदीद करण बावजूद ग़लत ख़बरूं हलायूं पियूं वञनि। सीनियर सूबाई वज़ीर शहरजिल मेमर चयो आहे त गुल प्लाज़ा साणे जी जांच रिपोर्ट कंहिं बि वक़्तु अची सघे थी। इंक्वायरी रिपोर्ट इत्मीनान जोगी न हूंदी त अदालती जांच कराई वेंदी। जांच में जंहिंखे बि ज़िम्मेवार नामज़द कयो वियो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त सिंध हुकूमत गुल प्लाज़ा खे ॿीहर तामीर कंदी। एतिरा ई दुकान ठाहिया वेंदा जेतिरा दुकान हुआ। जिथे SOPs मुकमल न हूंदियूं उते मार्केटूं बंदि कंदासीं। धाड़िल राहिब शहर बाड़ी प्रिया कुमारी खे अगवा करण जी तरदीद करे छॾी। वीडियो बयान में राहिब शहर चयो आहे त प्रिया कुमारी मूं वटि नाहे। ज़मींदार आहियां। औरतुनि खे अगवा कंदड़ ॿिया हूंदा। राहिब शहर वधीक चयो आहे त प्रिया कुमारी जे वारसनि खे चवां थो त न्याणी मूं वटि न आहे। मुख़ालिफ़नि मूंखे धाड़िल ॼाणाए बदनाम कयो। बिरादरी जहिड़नि सबब हथियार खया आहिनि। गुज़िरियल आईरी सिंध स्टैंडिंग कमेटी जे इजलास में पेश थियण दौरान प्रिया कुमारी धाड़िल राहिब शहर जे टोले वटि हुजण जो बयान ॾिनो हो। रोड़ी वेझे मुबैना तौर पर मज़ामती नौजवान गोलियूं हणी क़तल। झांगरो थाणे जे हद ॻोठ खेरू जसकानी वटि नौजवान सनाउल्ला गबोल खां खुर जी कोशिश। मज़ामती हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मौके ते मारिजी वियो। वाक़िअ बिरादरी जे तकरार तां पेश अचण सां चौबोल। पुलिस जो चवणु आहे त हर रुख खां जांच कई थी वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।